फोर्स अबडक्शन आहे। फोर्स अबडक्शन खां पोइ संसदो स्टेट इंस्टीट्यूशंस जंहिंमें व्हीकल्स यूज़ थियनि था, कुछ मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जा उहे अचनि था, हिकिड़नि पब्लिक स्पॉट्स सां माण्हू खणनि था, उन जा CCTV फुटेज बि हूंदा आहिनि पर उहे ग़ाइबु कया वेंदा आहिनि। पुलिस अवेयर हूंदी आहे त बि उहा न त फ़क़ति रिपोर्ट कोन दाख़िल कंदी आहे, पर उहा पुलिस बि जेको आहे सो मम हूंदी आहे त उहो ॿुधाए सघे त कहिड़नि इदारनि जा माण्हू आया ऐं केरु खणी वियो उन्हनि खे। पाकिस्तान जे आइन में सिविल लिबर्टीज़ सेफ गार्ड आहिनि। पाकिस्तान जे आइन में इहा हिकिड़ी वॾी जेको आहे सो ह्यूमन राइट्स जी वायोलेशन आहे त कंहिं माण्हू खे खणिजे, खणी ग़ाइबु करे छॾिजे, उनखे 24 कलाकनि जे अंदरि उनखे कंहिं मैजिस्ट्रेट कंहिं कंसर्न अदालत में पेश न कजे। चार्ज कहिड़ी बि तव्हांजी हुजे, तव्हां वॾी चार्ज ठाहियो, नंढी चार्ज ठाहियो, उन अपार्ट फ्रॉम दैट चार्ज तव्हांखे उन माण्हू खे पेश करिणो आहे। इहो पाकिस्तान जे पंहिंजे हिन मुल्क जे पंहिंजे आइन जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे ऐं आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी जेका थींदी आहे स्पेशली फंडामेंटल राइट्स जी, उहो पाण गद्दारी जे ज़िमरे में ईंदो आहे। असां सम्झूं था त इहा ह्यूमन राइट्स जी वायोलेशन आहे, इहा फिलफोर बंदि थियणु खपे। गनी अमान खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं उनजो को मामिलो मसइलो आहे, स्टेट सम्झे थी त उन ते का चार्ज आहे, त उनजो तरीक़ेकार इहो आहे त उनखे प्रोड्यूस कयो वञे बिफोर द कोर्ट ऑफ लॉ।